तव्हांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे टंडवा लहर मां। नसरपुर थाणे जी हद में मारिजी वियल मेवो मक्सी जा कातिल गिरफ़्तार न थिया आहिनि। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। अहम ख़बर आहे फरियादी मीर मोहम्मद मक्सी पारां एसएसपी ऑफिस टंडवा लहर अॻियां पाण साड़ण जो चिताव ॾिनो आहे। पुलिस 2 हफ़्ता गुज़री वञण बावजूद कातिल गिरफ़्तार न करे सघी आहे। इहो चवण आहे वारसनि जो। अव्हांखे आगाही ॾियूं पिया। टंडवा लहर मां नसरपुर थाणे जी हद में मारिजी वियल मेवो मक्सी जा कातिल गिरफ़्तार न थिया आहिनि। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। अहम ख़बर आहे वारसनि जो चवण आहे त पुलिस 2 हफ़्ता गुज़री वञण बावजूद कातिलनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे। असां जांच मां मुतमइन न आहियूं। पुलिस कातिलनि खे जल्द खां जल्द गिरफ़्तार करे इंसाफ़ ॾियारे। तफ़सील मालूम कंदासीं। टंडवा लहर मां गुलाम रसूल नोड़ियो खान। जी गुलाम रसूल। जी बिल्कुल संजय, नसरपुर थाने जी हद में क़त्ल थी वियल मेवो मंगसी जा कातिल गिरफ़्तार न थिया आहिनि। फरियादी मीर मोहम्मद मंगसी पारां अॼु शाम 4 वॻे जेको आहे एसएसपी टंडवा लहर जी ऑफिस अॻियां जेको आहे पाण साड़ण जो ऐलान कयो वियो आहे। त ॿुधाइण त पुलिस 2 हफ़्ता गुज़रण बावजूद कातिल गिरफ़्तार न करे सघी आहे। वारसनि जो इहो चवणु आहे त मंगसी बिरादरी पारां अॼु शाम 4 वॻे एसएसपी ऑफिस टंडवा लहर अॻियां एहतिजाजी धरणे जो ऐलान कयो वियो आहे। वारस जो वधीक चवणो त असांजी जांच ते एतमाद आहे। पुलिस कातिल खे जल्द से जल्द गिरफ़्तार करे, न त वधीक जेको आहे लाइ अमल तय कयो वेंदो। जी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।